मुझे नंढपण जा तमामु मज़ेदार ख़्वाब रहिया आहिनि। माण्हू घटि मञींदा आहिनि, माण्हू चवंदा आहिनि त आउं नंढे हूंदे खां ई मूं पायलट थियण ते चाहियो, नंढे हूंदे खां ई मूं लीडर थियण ते चाहियो, नंढे हूंदे खां ई मुंहिंजे ख़्याल हो त ज़मींदार थींदुसि, सियासी अॻुवान थींदुसि। मुंहिंजे ख़्याल में इहा ग़लति बयान आहे। नंढे हूंदे 5 सालनि जे ॿार खे कहिड़ी ख़बर हूंदी सियासी लीडर छा आहे, अने कहिड़ी ख़बर हूंदी त क्रिकेटर इमरान खान या इंज़माम उल हक़ या शाहिद आफ़रीदी कीअं थिबो, उनखे कहिड़ी ख़बर त सचिन तेंदुलकर छा आहे ऐं ड्राविड छा आहे ऐं रिची रिचर्डसन ऐं ई छा आहिनि, का ख़बर कान हूंदी आहे। तंहिंजे करे इहा हवाई ॻाल्हि आहे। ऐं पायलट थींदुसि ॿार जहाज़ त ॾिसी सघे थो, पायलट जो ज़िमेदारनि खे कहिड़ी ख़बर। नंढड़े हूंदे मुख़्तलिफ़ ख़्वाब, नंढड़ो ॿार 4 साल सुपरमैन थियणु चाहे, इहा हिकिड़ी लॉजिकल ॻाल्हि आहे। ओॾी महिल सुपरमैन हुनखे टीवी ते नज़र थो अचे, कार्टून नज़र अचे थो। त मुंहिंजे नंढपण जा जेके ख़्वाब आहिनि से तमामु मज़ेदार आहिनि। बाबा जी सख़्तु कोशिशि हूंदी त आउं इनकलाबी किताब पढ़ां, रुॻो मैक्सम गोरकी, मां ऐं इनकलाब, टिमी, लियोखोलान, ऐं मुंहिंजी कोशिशि हूंदी त बाबा जे चवण ते उहे पढ़ां ऐं उनखां अखि बचाए ऐं वञी जासूसी किताब पढ़ां। तंहिंजे करे नंढे हूंदे इमरान सीरीज़, कामरान सीरीज़, इब्न सफ़ी जी जासूसी दुनिया ऐं इमरान सीरीज़, इमरान इब्न सफ़ी जी उनजा किरदार मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो वॾो दौरु। पोइ जिमकार भट्ट जा शिकारियात ते किताब, त पहिरीं ख़्वाहिश हूंदी त शिकारी थिए, जंगल में शींहं ऐं बगड़ ऐं रिछ मारजनि। पोइ हिकिड़ो दौरु आहे जंहिंमें ख़्वाहिश रही आहे त इमरान थिए, इब्न सफ़ी जे किरदारु जेको हो डिटेक्टिव हो, ऐं कर्नल अहमद कमाल फरीदी थिए ऐं उनजो ॿियो कैरेक्टर हो हमीद, उहो थिए। पोइ वरी कंहिं ज़माने में सस्पेंस डाइजेस्ट में देवता किताब पढ़बो, रिसालो पढ़बो हो। पोइ त फरहाद अली तैमूर वांगुरु टेलीपैथी जो माहिर थिए। पोइ वरी जेम्स बॉन्ड ॾिसबो, पोइ ख़्यालु हूंदो हो त शान कॉनरी वांगुरु या राजर मोर वांगुरु, स्पाई हू लव्ड मी या फॉर योर आइज़ ओनली जे हीरो वांगुरु हिकिड़ो वॾो हीरो थिए। तंहिंजे करे मुख़्तलिफ़ दौरनि में मुख़्तलिफ़ ख़्वाहिशूं रहियूं आहिनि त छा थिए, सियासी अॻुवान थिए, को लीडर थिए, को वकील थिए। यकीन ॼाणो त इहा ख़्वाहिश मूंखे त 25-30 सालनि जी एज ताईं यादि कान्हे त मूं कॾहिं सोचियो हुजे त पॉलिटिकल लीडर थींदुसि या आउं को वकील थींदुसि। वकील त ख़्याल ई कोन हो, ख़्याल ई हो त बी सिविल करे इंजीनियरिंग जी जॉब वाब कबी या इंजीनियरिंग जी का कंसल्टेंसी खोलबी या ॿाहिरां पढ़णु वञिबो। तंहिंजे करे इन पासे को ख़्याल ई कोन हो। ही इतफ़ाक़ सां नेचुरल हिकिड़ो इवेंट्स जो हिकिड़ो डायरेक्शन ऐं कोर्स इन पासे वठी आयो, उन पासे अची वियो। मौसीक़ी सां बे इंतिहा दिलचस्पी आहे। यानी हिकिड़ी हूंदी आहे त एवरेज फॉर द टाइम बीइंग माण्हू का शइ मिली वई ॿुधणु न सीड़जी, यानी ऐं उन में हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि जिन जी का मख़सूस चॉइस हूंदी आहे, मख़सूस फिल्मूं ॾिसंदा आहिनि, मख़सूस गाना ॿुधंदा आहिनि। मुंहिंजी ईअं न रही आहे। यानी बेपनाह मूंखे मोहबत रही आहे ग़ज़ल जेके आहिनि मेहदी हसन जा, उन्हनि सां। ऐं मेहदी हसन जूं पाकिस्तानी फिल्मी जेके गाना आहिनि उन्हनि जी हिकिड़े ज़माने में आउं दीवानो रहियो आहियां, जेके मोहम्मद अली या नदीम या वहीद मुराद ते फिल्म आहे, बहुत याद आएंगे वो दिन तुझे तड़पाएंगे, या कुछ भी न कहा और कह भी गए, कुछ कहते कहते रह भी गए, इन क़िस्म जा फिल्मी गाना अहमद रुश्दी जा। कभी तो तुमको याद आएंगे वो नज़ारे वो समा, त मुजीब आलम, मैं तेरे शहर में, मैं तेरे अजनबी शहर में, इन क़िस्म जा गाना तमामु घणा। पर ॿिए पासे वरी उन सां कंट्रास्ट में उस्ताद जुमन मुंहिंजो पसंदीदा फ़नकार रहियो आहे। कारूं वस कयाम, मुंहिंजो होत न मोटियो, ऐं हुई जो होशियार ख़बरदार, तिरकण आहे तड़ में अला, इन क़िस्म जी शाइरी। हाणे इहे वरी ॿ अलॻि थिया, पर वरी लता जहां पर अंधेरा हो, जहां पर सवेरा हो, बसेरा वहीं हो। ऐं पुराणे ज़माने जा ॻाल्हा, ताल मिले नदी के जल में, नदी मिले सागर में, सागर मिले कौन से जल में, कोई जाने ना। पुराणी ब्यूटी जेको ब्लैक एंड वाइट फिल्मुनि जा गाना, रमैया वस्तावैया, कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे। हाणे इहा हिकिड़ी इंत आहे। ॿिए पासे मुंहिंजी अमड़ जीजी जा क़ौमी गीत, ऐं उन में उहो जज़्बो, उहो स्पिरिट, ॻाए इनकलाब ॻाए, सिंध हारीअ जी, सिंध मज़दूर जी, मुंहिंजा पहिरीं ओ बांवरा ओ सांवरा, घर में घिड़ी चोरी करी, तुंहिंजी ॻोल्हा तुंहिंजूं ॻाल्हियूं, फुटण लॻी आहे मेहंदी मिठड़ा, निमुन झलियो आहे बूर, मां तोखे गीत ॾियां धरती, इन क़िस्म जा गाना। पर इन सां गॾु वरी हाणे हिकिड़ी मज़ेदार ॻाल्हि इहा आहे त म्यूज़िक में जंहिंमें डांस वारी बीट हुजे, उहो गानो मूंखे ॾाढो वणंदो आहे। उहो कहिड़ी ॿोली जो हुजे, उहो बोनियम जा पुराणा गाना हुजनि, रासपुटीन
या इन क़िस्म जा जेके ॿिया गाना हुआ, ब्राउन गर्ल इन द रिंग, उन ज़माने में जेका फास्ट बीट ते गाना हुआ उहे, ऐं डैडी कूल, इन क़िस्म जा गाना बि तमामु घणा वणिया, एफ्रिक साइमन जा। पर साॻे वक़्तु सिंधी में जेकॾहिं अहिड़ा गाना आहिनि या उर्दू में अहिड़ा गाना आहिनि, उहो सिंधी ऐं उर्दू त ठहियो, पर पंजाबी फिल्मुनि जा गाना, मुंडा शहर लाहौर दा, मेरे दिल ते तीर चलावे, या सुण वे बलोरी अख वालिया, उन्हनि जो जेको म्यूज़िक आहे, ताफ़ो जा जेके गाना आहिनि, ऐं उन ज़माने में शायदि पुराणी, उन ज़माने में असीं कोन हुआसीं, पर फिल्मूं हाणे उन पुराणे ज़माने में ब्लैक एंड वाइट जेकॾहिं ॾिसजनि थियूं यूट्यूब ते या ॿियनि DVDs में या MP3 में, त उहो जेको ताफ़ो जा गाना आहिनि, म्यूज़िक आहे, फास्ट आहे, ज़बरदस्त, ऐं उहो ॾाढो वणे थो। ऐं हाणे जेकॾहिं वञी अचिजे त सरदार इरशाद बुखारी जी सर वाइटल पियो ॿियनि ॿोलियुनि जा गाना वणंदा आहिनि। जूलियो इग्लियासिस जेको स्पेनिश आहे गुलूकार, उनखे ॿुधूं था। ऐं हीउ जेको जंहिंजो लायन किंग में जंहिंजा गाना आहिनि, नालो त अलाए छा आहे, हींअर विसरी वियो आहे मूंखे, उन जा गाना। पर ख़ुदि जेका बॉन्ड सीरीज़ जी ओपनिंग जेका थीम सॉन्ग हूंदो, उहो ॾाढो वणे थो। ऐं वरी साॻे वक़्तु पंकज उदास ऐं जगजीत, ये दौलत भी ले लो, ये शोहरत भी ले लो, भले छीन लो मुझसे मेरी जवानी, इहे गाना। सो इहे गाना, या मूंखे हिकिड़ी संजय दत्त जी पुराणी फिल्म आहे, उनजो गानो आहे, ख़बर न आहे फिल्म जो नालो छा आहे, उनजो गानो मुंहिंजो पसंदि तरीन गानो आहे कि क्या यही प्यार है, बिन तेरे दिल कहीं लगता नहीं, वक्त गुज़रता नहीं। इहे गाना पसंदि तरीन गाना आहिनि, ऐं उहे मुख़्तलिफ़ लम्हनि में मुख़्तलिफ़ गाना वणंदा आहिनि। क्या यही प्यार है, पहले मैं समझा कुछ और वजह इन बातों की, लेकिन अब जाना कहाँ नींद गई मेरी रातों की, जागती रहती हूँ मैं भी, वक्त गुजरता नहीं, दिल तेरे बिन कहीं लगता नहीं, वक्त गुजरता नहीं, क्या यही प्यार है। इहो पसंदि तरीन गानो आहे, तंहिंजे करे इन गाने जी आउं तो ई न सम्झंदो आहियां जॾहिं आउं वेही ॻायां, छाकाणि एॾो सुठो ॻायल आहे।